अमीन मोहम्मद अमीन साईं वॾो मखदूम अमीन मोहम्मद उन जो ई कलाम ऐं साईं जिन ॿुधायो आहे आशिक़नि खे इहा बिरहे जी बाज़ार किथे आहे। हाणे साईं जंहिंमें चवनि पिया काकुल कहरी कमंद में बिरहे जी बाज़ार ठही आशिक़ हुजी सिर उछल दर्शन संदी दरबार ठही डिज डपु डाह कोन कज मूतू किबल मरकी मर्ज मर्दे बि वहदत ॾे वर्ज इहो सूली चढ़ण सिंगार ठही आशिक़ हुजी सिर उछल दर्शन संदी दरबार ठही मत ॾिसियो मोटियो अची कीं बिरहे बाहियूं बची मर्द थी मोहकम मची इहा कातिल कुसण जी कार ठही काकुल कहरी कमंद में बिरहे जी बाज़ार ठही आशिक़ हुजी सिर उछल दर्शन संदी दरबार ठही हण तरकी तिखे तार में ॿाहूं उछल पओ वञी ॿार में हण तरकी तिखे तार में ॿाहूं उछल पओ वञी ॿार में नींहुं नाओ अथई नार में ॿुॾंदे त ॿेड़ो पार ठही आशिक़ हुजी ता सिर उछल दर्शन संदी दरबार ठही अमी मोहम्मद इसरार ॾिस पेर पोइते कीम खिस वाह साईं वाह ये अखर सिंधी या रखल ॾिसो साईं अमी मोहम्मद इसरार ॾिस पेर पोइते कीम खिस जासी जीअं तासी तरस अॻियां जीत ऐं हार थई आशिक़ हुजी ता सिर उछल दर्शन संदी दरबार थई वाह साईं वाह वाह।